केड़ी विज किरी तई कुछ न त लठ खणी कढे तो पे तू मेयार आए ना मौत तक है ते शायद फाट न त कढाए तो टायर इंडिया तो टांडा ते तो फैसले में ये नहीं दस अच्छा रेस के जवाब दई तो सुठो न कयो थी मेयार अम्मा अम्मा फैसले का अग घुराए मुझी बेइज्जती कई तस अन्या वनास वडो आ गोठ जो रेस आ उन सा न फिटाए खुटी पवने मेयार वध में वध पुलिस मोकलिंदो ना बी तरार रेस जे हथ में भी कोने का कुछ भी कराए सके तो झिरकी चाटे जी मेहमान एडो डामेश न थी मेयार अम्मा माठ करे वे थोड़ो दाबो होजे रेस के जवाब देण सा ब्या भी कन वणदा चौदा त रेस के जवाब ॾई सुठो न कयो थी मेयार बाकी हाणे वधीक तुझी मर्जी अम्मा रब तरफा न फिटे बाकी कुछ कोन थिंदो तू दुआ कर मुझी तो दुआऊं तो सान बाबा का गड़बड़ लगे थी तू तरस मां ॾिसां थी हाँ? पुलिस मेहारा बाहर पुलिस पुलिस बिना देर चए मैं रेसा के पुठी न दे खैर अम्मा मालूम मोट संते इंदियो आइन तू हली कुछ देर गालिस में रोकेन ते तरमा भित टपी वेंदुस वन देर न कर ठीक है आयो के रहता थी जरा ता भंजो मेयार सा मिलणो आ मेयार घुरबला वारंट दिखार न तो सीधी कोर्ट में वेंदी मैं चालाकी न दिखार माई मेयार घुरबला केड़े केस में घुरबला खबर है पवे न फतुआ ते कातलाने हमले में काथे मेयार खबर ना है घर में कोने पक्की खबर आता घर में मौजूदा ही घर ही तू सर्च वारंट थी तो गोले सर्च वारंट जोरिया चालाकी बोले यस सर सर सजो घर को घर में कोने बुधु पोड़ी चवी सत दे न तो तोखे थाणो घुमाईंदुस खंगी हथ लाए जाए बहराड़ी जी जड़ी तड़ी औरत न है हथ लाए त दिखार जे वध न पोड़ी वक्त अचण ते ॾींहं जा तारा बि ॾेखारींदो साईं अचो छोकरी मुखे भी पानी पियार जाए ऐ या दवा भी खणी दे ॾाढो कुल्हे में सूरा जी बाबा फैसलो हारे छा फद्दू
अरे भाई तो सोली कर फतू है फैसलो हाराए फतू तो फडो न तो जडे जो जडो मुंह छो ख़राब थई कौड़ी अरकानदार कुथो न गलाए बुधाए खणी कावड़ न कते थई फैसलो कोन थियो छो मेहार कोन आयो रेस जे फैसले ते भी कोन आयो न रेस सुनी सफा ज़िर थी वियो बिना देर थाने दे फोन के आई हिन वक्त गिरफ्तार थी वियो हुंदो सुभाणे शहर वञा अस्पताल में सर्टिफिकेट भी वठी चा ए पट्टी भी कराया चा हाणे छा थींदो बाबा छा वरी छा थींदो छा कंदो मेहार खतरो त रहंदो न बाबा खतरन सां खेॾबो फतू त फडो न त जडे जो जडो मंज छोकरी चाहे पियारे ॾाढो थको जी बाबा सुबह सालीअ जी ॻाल्हि कई हा आयो हो जन्नत जो संग छिकाइण घणे में पूरा 2 लख रुगो तूं जन्नत के मञराए मनी विंदी कोड़ी जाने कम ठाण न कि ठाण हा साले खां जन्नत जी जान आजी कराइण लाइ फडो रिथे छॾियो अथऊं न न अल्लाह फतू त फडो न त जडे जो जडो हक हक गाजन पीर खंडरे खीर हक हक घणा दफ़ा तोखे चयो अथऊं तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ चओ मदद कर पीर हक नबू फ़कीर जी फकीर गलती थी वई पर तो नबू फ़कीर ताईं न आहे सॼी तो गाजन पीर खे गुस्तागी जी माफ़ी साईं मदद कर पीर हक नबू फकीर हक हक गिराक न पहुतो मोहरम अची विंदो साईं नबू फकीरा मदद कर पीर हक नबू फकीर चओ बाबा साईं सरोज किथे थींदो आहे उतारे जे भरसां कमरे में कमरे में छो मां हिन लाइ जागर कई आहे हिन जो जिन वॾो ख़तरनाक आहे बंदि कमरे में ई वठी ॾींदो वधीक तुंहिंजी मंशा बाबा ठीकु आहे फकीर जल्दी कयो मारम जी फकीर साईं हिननि खे कमरो ॾेखार मां अचां थो अचो काका मदद कर पीर हक नबू फकीर हक 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 गाजन पीर खंडो खीर ओड़े के ॿाहिरि विहार जाए औरत अंदर मां सुनतो खणी अचां थो मदद कर पीर हक नबू फकीर हक 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 अचो मुसा हक 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 जमादार यूसुफ सुञाणी तुंहिंजो दोस्त आहे न हा उनखे वञी चओ त यारी मल्हाए कीअं पल पल जी ख़बर ॾे त जीअं को बि छापो कामयाब न वञे ॿियो ॿियो तूं कर जुलूस कढराए अखबारुनि में ख़बरूं हलराए चोरनि ऐं फुरनि जो आज़ार वधी वियो आहे नाहिल सूबेदार खे हटायो वञे जॾहिं भला ऑफिसरनि खे ख़बर पवंदी न त हिन सूबेदार जो सूट पाण ई वेकिरो थी वेंदो ठीकु आहे हाणे ई शहर वञा थो पंहिंजो मोबाइल नंबर बि ॾींस इतला हलाए ॾींदोसांस 24 अफ़वाह फैलाए से छोके भाड़ियो करे वधीक पाण सम्झू आहे तूं वञ सम्झ त पहुतुसि तव्हां हिकु राति ख़ाली न छॾियो चोरियूं ऐं फुरूं शुरू थी वञनि ऐसे जो पाणी अची पेरे पवंदो जॾहिं न ख़बरूं हलियूं तेन एसएच जो सूट पीअंदो कोन तूं कच्चे लही वञ वसाए विछुअ खे मछराए अच त डंगण शुरू करे छॾे सॾ पंध ते आ थी मोटंदुसि 24 त बाह बि खणणी आहे किथां या सलाह पोइ कबी झिरकी चाटे जी मेहमान अचो
रहे